ओम साईं राम। या बाबाजी लीला सुनीता रखेजा यूएसए मां सिनसिनाटी सिटी इन ओहायो में रहंदी आहे। उन ॿुधायो हीअ बाबा खे 35 सालनि खां मञींदी आहे। दिल्ली में पहिरीं रहंदी हुई ऐं दिल्ली में लोधी गार्डन में वॾो मंदरु आहे साईं बाबा जो, उते दर्शन करण लाइ वेंदी हुई। हुन खां पोइ 2001 में हिन जी शादी यूएसए में रहंदड़ महेश सां थी थिए ऐं उहो यूएसए शिफ्ट थी करे वञे। यूएसए शिफ्ट करण खां पोइ पहिरीं उहो रेंट जे जॻह में रहंदा हुआ। हिन जो उते बाबा जो नंढो मंदरु ठहियलु हो, एतिरी पूॼा न कंदी हुई करे, पर विश्वास होसि। 2004 में ही पंहिंजी जॻह वठनि था, छाकाणि 2 ॿार बि हिनखे ॼमनि था त इन्हनि खे लॻे थो की पंहिंजी जॻह हुजे जीअं ॿार चङी तरह सां रही सघनि करे। उते वॾो घरु वठनि था। पहिरीं हिन जे मन में ईअं ख़्यालु थो अचे की पहिरीं मां बाबा जो हिकिड़ो रूम ठाहे छॾियां, जीअं बाबा खे पंहिंजो स्थान पहिरीं मिली वञे ऐं असांजी ज़िंदगी में असां बाबा खे वधीक इम्पोर्टेंस ॾियूं करे। अगरि तव्हां हुनजे घर में ॾिसंदा त हिकु वॾो रूम हुन बाबा खे ॾिनो आहे, जंहिंमें बाबा सां गॾु ॿियनि देवताउनि सां मिलाए करे मोर देन 50 to 70 मूर्तियूं ऐं फोटा आहिनि। सॼे रूम खे हुन सजाए रखियो ताईं करे। हिन खे साइंस चरित्र पढ़ण ते जाम दिलि हुई, पर हिकु ॿ दफ़ो पढ़ी शुरू कंदी हुई, पोइ वरी छॾे ॾींदी हुई। हिकु ॾींहुं बाबा खे प्रार्थना कयईं, बाबा की तव्हां काई कृपा कयो त मां इहे साइंस चरित्र मां हफ़्ते में पूरो कयां, सप्ताह कयां करे। ॾाढी दिलि आहे, पर कुझु न कुझु कमु अची थो वञे, कुझु विघन अची थो वञे, रहिजी थो वञे करे। इहे विस्पति खां शुरू थी करे। विस्पति ॾींहुं हिकु ॿ चैप्टर पढ़े थी, वरी पोइ छॾे थी ॾे, वरी जुमे ॾींहुं हिकु ॿ चैप्टर पढ़े थी, वरी छॾे थी ॾे। वरी छंछरु ॾींहुं सुबुह जो 5 बजे हिन खे ईअं लॻे थो त केरु हिन खे उथारे थो ऐं हिन खे हिकिड़े हवा जो झोको थो लॻे, जबकि यूएस में सॼो घरु बंदि हूंदो आहे, हवा अचण जो चांस ई कोन्हे। हिन खे केरु उथारे चए थो हाणे तूं साईं चरित्र पढ़णु शुरू कर। हीअ उथे थी, हिन घर जा भाती सभु सुम्हिया पिया आहिनि, सनानु पाणी करे अची करे मंदर में वेही करे पाठ शुरू थी करे। छंछरु, आर्तवार, सूमरु, मंगल ऐं ॿुधरु 50th अध्याय ताईं पहुची करे थर्सडे ॾींहुं लास्ट हिकु चैप्टर पढ़ी करे उद्यापन करे थी छॾे। जाम ख़ुशि थी थिए हिन करे। उन खां पोइ छा थो थिए, हीअ बाबा खे चए थी बाबा मां हीअ अध्याय त पूरो कंदसि, पर मूंखे तुंहिंजी ब्लेसिंग खपे, मूंखे महसूसु थियणु खपे की तूं आहीं ऐं तूं मुंहिंजो इहो जेको पारायण कयो आहे उहो तूं क़बूलु कयो आहे। त जीअं ई हिन जो इहो पूरो थो थिए सप्ताह, विस्पति ॾींहुं जीअं ई मेल बॉक्स खोले थी, उते ॾिसे थी हिकिड़ो कवर पियो आहे जंहिंमें हुनजो नालो लिखियलु आहे। एड्रेस वेड्रेस कुझु न, सिर्फ़ु हिन जो ई नालो लिखियलु आहे। कवर खोले थी ॾिसे, अंदरि साईं बाबा जो फोटो पियल आहे। त साईं बाबा हिन जी जेका इहा पूॼा कई अथई उहा स्वीकार कई। ईअं हिन जे मन जी भावना थिए थी करे। वरी 2007 में हिन जी घोट जी वीज़ा पूरी थियणी हुई, हिन खे एक्सटेंशन नथी मिले, जाम दुखी थी वञे। चए थी हाणे ॿार बि मुंहिंजा वॾा थिया आहिनि, हाणे उहे इंडिया में वापसि वञूं, वरी कीअं एडजस्ट कंदासीं। वरी पंहिंजो घर बि विकिणण लाइ रखे थी। उते घर जो ईअं ऑक्शन थींदो आहे, भई जेको वॾो बोली कंदो उहो खणी वेंदो करे। त तव्हांखे 2-3 हफ़्ता 4 हफ़्ता छंछरु आर्तवार तव्हांजो घर अची करे ॾिसी वेंदा आहिनि करे। उहो घरु सॼो ठाहे करे रखे थी। रोज़ु अची बाबा जे साम्हूं अची वेहे थी, बाबा ॾिसो भाई कृपा कयो, हाणे असांखे हितां वञण ते दिलि न आहे, तव्हां अची पंहिंजो स्थान वरितो आहे, असां काई मिराकल ॾेखारियो की असां हिते ई रहूं करे, असां वापसि न वञूं करे। उनजो घोटु लास्ट के ॾींहुं ऑफिस में वञी करे मोकिलाए अचे थो की भई मां हाणे सुभाणे खां मां न ईंदुसि ऐं असां हाणे थोरा ॾींहं जेको परमिशन मिलंदी आहे उहो रही करे असां बॉम्बे लाइ इंडिया लाइ वापसि वेंदासीं करे। उहो विस्पति जो ॾींहुं हो। विस्पति ॾींहुं सुनीता जी ॿाहिरां मार्केट मां अचे थी,
त मेल बॉक्स खोले थी। कॾहिं उहा मेल बॉक्स एॾो ॾिसंदी न आहे, घणे माण्हू हुनजो घोट ई ॾिसंदो आहे, पर हुनजे उन मन में थोरी उणतुण हुई त ओतिरो मेल बॉक्स पाण थी खोले थी त हुन में 4 लिफ़ाफ़ा पिया आहिनि इमिग्रेशन ऑफिस जा। खोले ॾिसे थी त हिनखे हिन जे घोट खे वर्क परमिट मिली वई आहे, ऐं हिननि टिनी खे, हिन जे पाण हिन जे जोए खे ऐं हिन जे ॿिन्ही ॿारनि खे हिते रहण जी परमिशन मिली वई आहे, जंहिंखे चवंदा आहिनि EAD कार्ड हिननि जो अची वियो आहे करे। एॾी ख़ुशि थी थिए, एॾी रोए थी, बाबा अॻियां वेही करे, बाबा तव्हां मुंहिंजो ॾाढो वॾो मिरेकल ॾेखारियो। इमीडिएटली पंहिंजे घोट खे फ़ोन थी करे चए थी तुंहिंजो आख़िरी ॾींहुं हिते US में न आहे, तूं जॉब कंटिन्यू कंदे, तूं हुननि खे चओ मूंखे मुंहिंजो EAD कार्ड अची वियो आहे करे। इहो हुनजी लाइफ में ॾाढो बाबा जो वॾो मिरेकल थो थी वञे करे। पोइ जीअं चवंदा आहिनि न साईं चरित्र में, अगरि तव्हांजी काई मन जी मुराद पूरी थिए त जेका शइ तव्हांखे बदी में जाम प्रिय हुजे उनखे तव्हां छॾे ॾियो। हिनखे चांवर जाम वणंदा हुआ, माना चांवर कसां हिनजी सड़ंदी ई कोन हुई, पर हिन डायलॉग ॿुधाई कि जब भी मन बाबा से कुछ करने का होता है तो मैं अपने मन की भी नहीं सुनता है। ये सलमान खान जो डायलॉग ॿुधाई ऐं हिन चांवर खाइण छॾे ॾिना। चई जॾहिं मां शिरडी ईंदुसि ऐं तव्हांखे उते मां खिचड़ी जो भोग लॻाईंदुसि, उनखां पोइ मां चांवर शुरू कंदुसि। वॾा 5-6 साल हिनखे शिरडी अचण में थी था, 5-6 साल उहा बिल्कुलु चांवरनि खे टच नथी करे। पंहिंजे ॿारनि लाइ बिरयानी, पुलाव जेको बि चांवर ठाहींदी, पर हीअ टच न कंदी, हीअ फुल्को खाईंदी, फुल्को ब्रेड जेको बि मिले खाईंदी। पंहिंजो अंजाम पूरो निभाई शिरडी 6 साले खां पहुचे थी, हिकु ढाबे वारे खां खिचड़ी ठाराए थी, उते समाधि मंदिर में द्वारका माई में बाबा खे भोग लॻाए थी, उनखां पोइ पंहिंजो चांवर खाइणु शुरू थी करे। हुन चई बाबा ई असांजी ज़िंदगीअ में सभु ख़ुशहाली आंदी आहे। अॼु 2025 में हुन साॻे घर में रही पई आहे, जाम ख़ुशि आहे। चए थी बाबा खां सवाइ ॿियो को बि असांखे सहारो कोन्हे। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं।